बबलो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह। ड्रब में हर साल जाम जतोई गोठ बरसा। लाकानो लाल बख्श कांदड़ो पीर गोठ अहमदपुर कोलाब जेल। टंडो मस्ती ऐं ॿियनि शहरनि खे मिलाईंदड़ पुल टुटी पई। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां ईंदड़ वेंदड़ माण्हू शागिर्द सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियण लॻा। उन मौक़े ते रस्ते सां ईंदड़ वेंदड़ माण्हुनि समाजी अॻवान यासीन अली कांदड़ो, कामरान अली लाखो, हुबदार अली जतोई, हादी बख्श जतोई ऐं ॿियनि चयो त अफ़सोस अंधेर नगरीअ चरबट राजा गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पुल टुटी पई आहे। ईंदड़ वेंदड़ माण्हू सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं रही रहिया आहिनि, पोइ बि कंहिं नोटिस न वरितो आहे। हुननि पीपल्स पार्टी MNA सैयद जावेद अली शाह, DC खैरपुर मीरस राजा तारिक चांडियो खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी जाम जतोई भरिसां टुटल पुल नई सर तामीर कराई वञे त जीअं माण्हू मुश्किलातुनि खां बची सघनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ बबलो।